NTV News. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं मोहम्मद अली रन तव्हां ॾिसी रहिया आहियो महबूब न्यूज़ नेटवर्क TV। प्रोग्राम भलीकार सां गॾु हाज़िर आहियूं अॼु हिकिड़ी ॿी शख़्सियत सां गॾु। अॼु जी शख़्सियत जेका न सिर्फ़ु पाण सियासी समाजी वर्कर बि आहिनि, तमामु जाखोड़ींदड़ लेडी आहिनि शहज़ादी भुरगड़ी साहिबा। शहज़ादी भुरगड़ी जेका तालुको सामारो सां डिस्ट्रिक्ट उमरकोट सां तालुक़ु रखे थी, हिन जो ॻोठु आराड़ो भुरगड़ी आहे। शहज़ादी भुरगड़ी साहिबा खे अस्सलाम शहज़ादी साहिबा। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु। शहज़ादी साहिबा, सभ खां पहिरीं पाण शुरूआत करियूं था ॻाल्हि ॿोल जी। कीअं पिया ॾिसो मजमूई तौर ते पंहिंजे सिंध जे हालातनि खे? अली, जेका सिंध जा हालात आहिनि उहे हिन वक़्तु हिकिड़े तमामु संजीदगी सां सोचण वारा आहिनि ऐं उन में असां सभिनी सियासी तोड़े समाजी धुरियुनि खे इहो सोचणु खपे त पंहिंजी धरतीअ जे लाइ कीअं असांखे कमु करिणो आहे। ख़ासि तौर ते जेकॾहिं तालीम जी तरफ़ अचूं था त तालीमी सिलसिलो बि अॼुकल्ह तमामु घणो ख़राबु थी चुको आहे। हाणे त शुक्र था अदा कयूं त जो तालीम वारो इहो सिलसिलो वरी ॿीहर असांजा स्कूल खोलिया विया आहिनि, लेकिन कोविड खां पोइ असांजे कोविड वारे दौर में पूरो हिकिड़ो साल स्कूल असांजा बंदि रहिया आहिनि। इन जे करे बि असांजी तालीम ते तमामु घणो असरु पियो आहे ऐं गॾोगॾु असां वटि सिंध जे में जेके वसाइल आहिनि उहे न हुअण जे बराबरि आहिनि। जॾहिं त सिंध हिकु शाहूकार ख़ितो आहे, उन जे बावजूद बि सिंध शाहूकार ख़िते जी जेका आवाम आहे उहा तमामु ग़ुरबत जी ज़िंदगी गुज़ारे रही आहे। तव्हां कालम निगारी बि कई आहे, ब्रॉडकास्टर बि आहियो, सियासी समाजी मंझि में बि आहियो। कीअं पंहिंजो पाण खे हर फील्ड में कीअं था निभाए सघो? अली, कोशिशि कबी आहे ऐं मां सम्झां थी त हर हिकु पढ़ियल लिखियल सुलझियल शऊर रखण वारो ऐं साञावंद इंसान, चाहे उहा औरत हुजे या मर्द, जेकॾहिं उहो पंहिंजे वक़्त खे डिस्ट्रीब्यूट करे थी सही तरीक़े सां त उनखे मैनेज करे सघे थी। कम थोड़ा मुश्किल ज़रूरु आहिनि पर नामुमकिन न आहिनि। पंहिंजे वक़्तनि खे सभिनी कमनि जे हवाले सां मां ज़रूरु टाइम ॾींदी आहियां ऐं कोशिशि कंदी आहियां त पंहिंजा जेके पाण ते ज़िमेदारियूं आहिनि उहे पूरी करे सघां। समाजी ख़िदमतूं त सुठी ॻाल्हि आहे, तव्हां समाजी ख़िदमतुनि में बि अॻभरियूं रहियूं आहियो। सियासी जेको दौर जो तव्हां शुरूआत कई, सियासत में जेको पेर पातो, कॾहिं जी ॻाल्हि आहे ऐं किथां खां तव्हां शुरूआत कई? हूअं त मूंखे कंहिं पुछो त सियासत छा खे चइबो आहे, मां उनखां उन्हनि जी सवाल जो हिकिड़ो जवाबु उनखां पुछियमि त सियासत जी मायना छा आहे। चई त अवाम जी मदद करणु। मां त सम्झां थी त जॾहिं खां मां होश संभालियो आहे उन टाइम खां पंहिंजे मारूड़नि, मिटनि माइटनि, पाड़े ओड़े जे माण्हुनि खे, दोस्तनि खे जिते बि ज़रूरत पई आहे, कंहिं बि तकलीफ़ में, अगरि को बीमार आहे, को परेशान हाल आहे, कंहिंजी न्याणी जी शादी जो मसइलो आहे या किथे असां वटि न्याणियुनि ते जिनसी ॾाढायूं थियूं आहिनि, त उन में शुरूआति कई आहे। पहिरें पंहिंजे पाण खे, पंहिंजे ज़िमेदार पाण खे सम्झी मां अॻु भरी थी आई आहियां ऐं अॻिते अचण जे करे मूं पंहिंजे पाण में हिकु तमामु सुठो चेंज ॾिठो, ख़ुशी महसूसु कई त मां पंहिंजे मारूड़नि लाइ, पंहिंजे इंसान ज़ात जे लाइ, बग़ैर कंहिं मज़हब ऐं ॿोलीअ जे फ़र्क़ जे उन्हनि माण्हुनि जी मदद करणु, इन खे ई मां इबादत सम्झो आहे। सियासत जो जेको तव्हां प्लेटफॉर्म चूज़ कयो कहिड़ो हो ऐं कहिड़नि उहिदनि ते था रहियो? मां सिंधी औरत तंज़ीम, जेका असांजी औरतुनि जी तंज़ीम आहे, ऐं असांजी मदर पार्टी आहे AJP, अवामी जमहूरी पार्टी। ऐं अवामी जमहूरी पार्टी उहा पार्टी हुई जंहिंजो मंशूर ऐं मक़सदु इहो हो त असांजी धरतीअ में, असांजी सिंध में तालीम खे आम कयो वञे ऐं उन पार्टी तालीम जे लाइ लॉन्ग मार्चूं कयूं। उन जो मंशूर हो त सिंध जो हर फ़र्द तालीमी याफ़्ता हुजे, बीमारियुनि खां बचियलु हुजे, ज़िंदगी जूं तमामु सहूलतूं ऐं ख़ुशियूं उन्हनि खे मिलणु खपनि। शहज़ादी, तव्हां पंहिंजी मदर बैंक AJP जी तव्हां ॻाल्हि करियो था त हुननि जो फ़िक्र ऐं फ़लसफ़ो या मंशूर ई इहो आहे त तालीम खे बहितर बणाइजे, तालीम ते कमु कजे। हिन वक़्तु तव्हां मुल्क सॼे में, पर ख़ासि तौर ते पाण सिंध जी ॻाल्हि कंदासीं, सिंध जे तालीम खे कीअं पिया ॾिसो? जेका तालीमी सूरत हाल आहे उहा हिन वक़्तु तमामु हिकिड़ी ॾुखोईंदड़ मरहलनि में आहे। इन करे जो जेके असांजा स्कूल आहिनि उन जी हालत तमामु ज़बून थी चुकी आहे। स्कूलनि में जेके बेसिक नीड्स आहिनि, जेके सहूलतूं आहिनि, उहे बि उन्हनि ॿारनि खे उते मौजूदु न आहिनि। पीअण जो साफ़ु पाणी न आहे। न्याणियुनि जा जे स्कूल आहिनि त उन्हनि जे लाइ वॉशरूम्स न आहिनि। इन सूरत हाल में बि असांजा नंढड़ा मासूम ॿारड़ा जॾहिं पढ़णु वञनि था, हिकिड़ो शौक़ु पैदा करे उन्हनि में इहो हूंदो आहे त असां पढ़ूं।
पर उन सूरत हाल में असां पंहिंजे हिन सुठा ई असांजा प्लेटफॉर्म्स आहिनि ऐं मां तव्हांखे जस ॾियां थी त अहिड़ा प्लेटफॉर्म ऐं अहिड़ा असांजा चैनल्स जंहिंजे ज़रिए असां पंहिंजे हुक्मराननि खे बि ॿुधाए सघूं। हुक्मरान बि असां मां आहिनि ऐं असां पंहिंजे हुक्मराननि खे हिकु पॉज़िटिव ॻाल्हि इहा चई सघूं था त उहे महिरबानी करे पंहिंजे स्कूलनि ते पंहिंजी तालीम ते ध्यानु ॾियनि। मज़े जी ॻाल्हि जॾहिं CM साईं काइम अली शाह साहिबु हुआ त साईं काइम अली शाह साहिब सां हिकिड़ो कुदरती हिकिड़ो मसइलो हो त हुननि खे वक़्तु टाइम ऐं कुझु ॻाल्हियूं विसरी वेंदियूं, गॾो गॾु उन्हनि खे जेंडर्स बि विसरी वेंदा हुआ, औरत खे मर्द करणु, मर्द खे औरत करणु। वरी जॾहिं असांखे असांजी क़िस्मत खे असांजे सिंध सगोरी खे सदोरी सिंध खे असांखे जॾहिं मुराद अली शाह साहिबु मिलियो त मुराद अली शाह साहिब जे लाइ हिकु आम परसेप्शन आहे, असां नथा चऊं, हिकु आम परसेप्शन आहे त साईं मुराद अली शाह साहिबु, तव्हां इंडियन फिल्म ॾिठी हूंदी एक दिन का CM, त मुराद अली शाह साहिबु फ़ोटो सेशन ऐं मीडिया कवरेज ते यकीन रखंदड़ CM पंहिंजो पाण खे साबित कयो आहे हेसि ताईं त को बि अमली कमु हुननि जो ख़ासि तौर ते तालीम, सिहत ऐं असांजे जेको नौजवान आहे, बेरोज़गारी आहे, उन्हनि हवाले सां कंहिं क़िस्म को बि वज़नाइता क़दम नज़र नथा अचनि। तव्हां सम्झो था कि असांजी बदकिस्मती आहे त असांखे पंजाब जे भेट में असां वटि तालीम कोन्हे, पंजाब जे भेट में असां वटि सिहत कोन्हे, पंजाब जे भेट में असां वटि पीअण जो पाणी कोन्हे। छा थियणु घुरिजे? हिन हुकूमत जेके असां 13 साल चऊं त मुकमल थियण वारा अथनि, पर उन जे बावजूद बि इन ई दौरे हुकूमत में जेके असांजा उस्ताद पास आउट करे आया आहिनि, टेस्ट पास करे आया आहिनि, अॼु ताईं उहे उस्ताद 9 सालनि खां, तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त 2012 में जेके असांजा तालीम खाते में भर्तियूं थियूं आहिनि, उन्हनि टीचर्स खे 2012 खां वठी जेकॾहिं तव्हां हिन वक़्त ताईं सम्झो त 9 साल थी चुका आहिनि, हू केॾे कर्ब में ऐं बेचैनी में वक़्तु गुज़ारनि था। उन जे करे उहे कोशिशूं उन्हनि जूं आहिनि केतिरनि ई जॻहनि ते, हर शहर में, डिस्ट्रिक्ट लेवल ते, एतिरे क़दुरु जो असांजो कैपिटल सिंध जेको असांजी सिंध कराची असांजी सिंध जी गादी जो हंधि आहे, असां सिंधियुनि जो, मां सिंध सूबे जो थी चवां त असांजो दिलि पर दुनिया में हिकु वॾे शहर जी हैसियत रखण वारो असांजो कराची रोशनियुनि जो शहरु आहे। उन जे प्रेस क्लबनि ते बि असांजे उस्तादनि उते वञी धरणा हया आहिनि ऐं उन्हनि जे बावजूद बि अञा ताईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि जूं इंक्वायरियूं कंप्लीट नथियूं थियनि। जीअं ई उन्हनि में का थोरी घणी अञा कोशिशि कनि था त हिकिड़ो ॾिसणु खपे, असांजे उन्हनि एजुकेशन मिनिस्टर खे इहो फ़ौरन ॾिसणु खपे ऐं इहो एक्ट वठणु खपे, अमल करणु खपे त असांजा उहे उस्ताद जेके 9 सालनि खां बेरोज़गार आहिनि, जिन खे पघारूं न आहिनि, आख़िर उहे केसि ताईं बेरोज़गारी जी हालत में ज़िंदगी गुज़ारींदा। ॿी ॻाल्हि वरी ॿिए तरफ़ असांजा हुक्मराननि जा आहिनि, इहे मुंहिंजा या कंहिं असांजी पार्टी जा अंग खर न आहिनि, पर असांजे एजुकेशन डिपार्टमेंट जे ई आहिनि त 37,000 असां वटि वैकेंट पोस्टूं आहिनि टीचर्स जूं। जेकॾहिं 37,000 वैकेंट पोस्टूं आहिनि त असां पहिरीं उन्हनि टीचर्स खे, ऐं उसूलनि मां सम्झां थी त किथे बि जेकॾहिं इहो ॾिठो वञे त जिते टीचर टेस्ट ॾेई पास आउट करे आया आहिनि, उन्हनि टीचर्स खे अॻिते प्रमोट कजे। ॿीहर जेकॾहिं उहे अनाउंसमेंट थींदियूं, वरी पोइ हिकिड़ो हिते मां इहो बि चई सघां थी त वरी हिकिड़ो कमाइण जो सिलसिलो शुरू थी वेंदो, त बहितरु इहो आहे त एजुकेशन मिनिस्टर खे इन क़िस्म जो फ़ौरन अमल करणु खपे। जेके टीचर्स असांजा IBI वारा, NTS वारा जेके 50% पास कया अथनि, मार्क्स वरिता अथनि, 50% उन्हनि पास आउट कयो आहे, उन्हनि टीचर्स खे अॻियां आणीनि, छाकाणि जो उहे क्वालिफाइड टीचर्स आहिनि। शहज़ादी, तव्हां कालम निगार आहियो, कालम लिखिया आहिनि, तव्हांजो थीम छा हूंदो आहे, बेस छा हूंदो आहे, छा ते कालम लिखिया अथव? अली, मुंहिंजो कालम लिखण जो हिकिड़ो त पंहिंजी सिंध सां जेके नाइंसाफ़ियूं आहिनि, पंहिंजी धरतीअ सां जेके नाइंसाफ़ियूं आहिनि, ऐं ख़ासि तौर ते असांजी नियाणियुनि सां, असांजी औरतुनि सां जेके नाइंसाफ़ियूं आहिनि, मां उनखे फोकस कयो आहे त असांजी उहे नियाणियूं, उहे ॿारड़ियूं असांजी पंहिंजी धरतीअ में, असांजे पंहिंजे ॻोठनि में, पंहिंजे शहरनि में बि महफ़ूज़ न आहिनि। 5 साल जी नियाणी आहे त उहा बि महफ़ूज़ न आहे, त 4 साल जी नियाणी बि असांजी महफ़ूज़ न आहे। आख़िर इहो ज़ुल्म असां वटि छो थो थिए? ऐं असांजा जेके इदारा आहिनि, कानून जा इदारा आहिनि, उहे उन्हनि मुलज़िमनि खे, उन्हनि माण्हुनि खे छो नथा सज़ा ॾियनि? तव्हां नियाणी जी बि ॻाल्हि करो पिया, औरत जी बि ॻाल्हि करो था। औरतुनि जे हवाले सां असां वटि कानून त ठहंदे ॾाढा नज़र ईंदा आहिनि ऐं ॾाढा दिलि खे वणंदड़ कानून हूंदा आहिनि, पर हुन ते कंहिं क़िस्म का सरकार सगोरियूं इम्प्लीमेंट कराइण में नाकाम वेंदियूं आहिनि। छा सबबु आहे? उहे इन करे त रुगो लिखत में त उहे कानून पास थी वेंदा आहिनि, पर जॾहिं अमली कमु करण जो टाइम ईंदो आहे त उन ते
कंहिं बि क़िस्म जी का बि अमलनि का कोशिशि न वरिती वेंदी आहे। उन जे पोयां जेकॾहिं असां इहो ॾिसूं त असांजा वॾेरा, असांजा भोतार, उहे रईस, उहे क़बाइली सिस्टम जेके आहिनि उहे उन में इन्वॉल्व हूंदा आहिनि ऐं डायरेक्टली या इनडायरेक्टली चई सघिजे थो त हुकूमतनि जा उहे हिसा रहनि था, जंहिंजे करे उहे जेके क़ानून सिर्फ़ु लिखत में आया आहिनि उहे लिखत में ई रहनि था, पर उहे अॻियां पास आउट नथा थियनि। पास करे बि जेकॾहिं असांजे आवाम खे ख़ुशि कयो थो वञे त अमली उन ते को बि कमु नथो थिए। कंहिं न्याणी सां अगरि को जिन्सी ॾाढाई थिए थी त उन जा घरवारा, उन जा पेरेंट्स या असांजूं ॿियूं केतिरियूं ई तनज़ीमूं आहिनि जेकॾहिं उहे कोशिशूं वठनि थियूं त कुझु ॾींहंनि जे लाइ इहो चयो थो वञे त इन्हनि ॿारनि खे, उन्हनि मासूम न्याणियुनि खे त हक़ मिलंदो, पर उहो हक़ मिलंदा न आहिनि। बहज़ तालीमदान, तव्हां छा चवणु चाहींदव असां पंहिंजे सूबे जी तालीम खे कीअं बहितर बणायूं? सूबे जी तालीम बहितर करण लाइ सभ खां पहिरीं त जेकी तालीमी इदारा आहिनि उन्हनि खे ॾिठो वञे, उन्हनि जूं सहूलतूं, जेके बुनियादी सहूलतूं आहिनि उहे मिलणु खपनि। जेके उस्ताद अचनि था उहे टेस्ट पास उस्ताद अचनि ऐं इंतिज़ामिया खे चेक एंड बैलेंस रखणु खपे। जेको इहो चयो वियो आहे त असां हाणे तव्हांखे मां बायोमेट्रिक जी बि ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त बायोमेट्रिक थिए पई त शायदि टीचर रेगुलर थिए, पर हर जॻह ते जिते रेगुलर टीचर आहे उनखे बायोमेट्रिक जी ज़रूरत ई न आहे। पर हिन बायोमेट्रिक जे करे बि केतिरा ई सिस्टम, केतिरा ई टीचर्स असांजा अञा वधीक मुश्किलनि जो शिकार थी विया आहिनि। पर जिन खे नाहे ड्यूटी करणी, जेके नथा अचनि, जिन जा वसीला वॾा आहिनि, जिन जा हथ वॾा आहिनि, वॾेरनि ऐं पीरनि जा उहे ख़ासि माण्हू आहिनि, त उन्हनि खे बायोमेट्रिक सिस्टम जे थ्रू बि प्रेज़ेंट बि कयो थो वञे। उन जे लाइ वरी इहो थियो थो वञे त कुझु ॾींहं पहिरीं उन्हनि खे हिकिड़ा ख़ासि मैसेजिस अचनि था त बायोमेट्रिक जी टीम अची रही आहे, उन ॾींहुं उहे माण्हू प्रेज़ेंट हूंदा आहिनि। इहे सभु शयूं असांखे छॾणियूं पवंदियूं। उस्तादनि खे, उहे उस्ताद असांखे आणणा पवंदा, उहे उस्ताद भर्ती करणा पवंदा जेके पढ़ियल लिखियल ऐं टेस्ट पास करे अचनि। पंहिंजे उस्तादनि ऐं ख़ासि तौर ते जेको टीचर्स आहिनि, उहो जेको हाणे उन्हनि बीएड जो शर्त ख़तमु कयो आहे, मां हिन प्लेटफॉर्म ते चवंदसि त बीएड ऐं एमएड जो शर्त ख़तमु थियण जे बजाए उहे शर्त हुअणु घुरिजनि त जीअं उहे ट्रेनिंग जो हिकिड़ो हिसो पूरो करे पोइ उहे अची पंहिंजी ड्यूटी परफॉर्म कनि। शहज़ादी साहिब, तव्हां सिविल एविएशन जे स्कूल में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियो पिया। हिकिड़ो आम तासुरु आहे, ख़ासि तौर ते पेरेंट्स जी ॻाल्हि कंदसि। पेरेंट्स चवनि था त सरकारी स्कूलनि जी तालीम जेका आहे उहा तालीम त तबाह आहे, पर हुनजो इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे उहो बि नज़र न ईंदो आहे। प्राइवेट स्कूल जी जेका मनमानी आहे या उन्हनि जेको तालीम खे कारोबार ठाहे छॾियो आहे, उन करे बि असांजी तालीम तबाह थी पई थी। गवर्नमेंट ऐं सेमी प्राइवेट इदारनि खे कीअं तालीम खे माना जेको तालीम जो विकिरो थिए थो या तालीम खे कारोबार बणायो वियो आहे, उन शइ खे कीअं ख़तमु करे सघिजे थो? ॾिसो, इहो असां सभिनी खे गॾिजी कमु करिणो पवंदो। उन में असांजा हे चैनल्स तमामु अहम किरदारु अदा कनि था। गॾोगॾु उन्हनि में पेरेंट्स जो वॾो किरदारु हूंदो आहे। अॼु जेको पेरेंट्स कंहिं प्राइवेट स्कूल में अगरि पढ़ाए थो त उहो इहो चए थो त मां उन टीचर खे ख़रीद करे छॾियो आहे। उहा टीचर उन ॿार खे पनिश नथी करे सघे, ठीकु आहे। उन करे उन ॿार जो जेको सिलसिलो प्राइवेट स्कूलनि जो इहो थो थिए त जो वधंदा था वञनि पढ़ाई जो सिलसिलो वॾनि स्कूलनि जी ऐं नंढनि स्कूल, ऐं हाणे असां वटि कंहिं क़िस्म जो को लाइसेंस जी ज़रूरत ई न आहे, को लाइसेंस नथो ॾिनो वञे। हर को हिकु नंढिड़ो बंगलो ख़रीद करे उन में बि स्कूल खोलणु शुरू करे थो छॾे ऐं स्कूल खे हिकिड़ो बहितरीनु उन्हनि पंहिंजो बिज़नेस कयो आहे। असांखे सोचणु खपे स्कूल्स असांजा उहे हुजनि जिते असांजे ॿारनि खे खेॾण जे लाइ पहिरीं त असांखे बिल्डिंग खे बि ॾिसणु खपे। ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं स्कूल प्राइवेट सेक्टर अचनि था त प्राइवेट सेक्टर जे लाइ गवर्नमेंट खे इन शइ जो ज़रूरु ख़्यालु रखणु खपे। आख़िर उहे स्कूल गवर्नमेंट जा ॾींहं ब ॾींहुं पुठिते छो था थींदा वञनि, छो नथियूं उन्हनि में पढ़ायूं थियनि? जेकॾहिं पढ़ायूं थियनि थियूं त उन्हनि स्कूलनि खे, उन्हनि उस्तादनि खे अॻिते जेको आहे अञा इनामात ॾिना वञनि, एप्रिसिएशन ॾिनी वञे त जीअं उहो सिलसिलो अञा वधी सघे। तव्हांजो बालकपण कीअं गुज़रियो? तव्हांजी इब्तिदाई तालीम, तव्हांजो पोइ जेको टीन एज में आयो, पोइ वरी तव्हां जेको मैच्योर लाइफ में आयो? मां सम्झां थी त असां केॾा बि वॾा थी वञूं पर अंदरि में हिकु ॿारु आहे ऐं उहो ॿारु हमेशह ज़िंदा रहे थो। मां तव्हांखे ॿुधायो त प्राइमरी तालीम पंहिंजे हिकु नंढड़े ॻोठु आराड़ो भुरगड़ी में हुई, जिते तमामु घणियूं मुहबतूं ॾिठियूं, प्यार ॾिठासीं, उन्हनि मिटियुनि में रांदियूं खेॾियूंसीं ऐं उहे मुहबतूं अॼु जे ॿारनि में तमामु घणियूं आसाइशूं हुअण जे बावजूद बि मुहबतूं न आहिनि रहियूं।
पर उन दौर में असां तमामु घणियूं मोहबतुनि सां गॾोगॾु मिटनि माइटनि पाड़े ओड़े जे ॿारनि वॾनि जा कमु कंदासीं। ईअं कमु कंदासीं जेकॾहिं को घर जो को ख़ानदान जो को पोड़ो को ज़रूरतमंद अगरि सॾींदो हो त सभ खां पहिरीं डोड़ी वञी उन्हनि जे कमु अचणु। त इन्हनि शयुनि खे कॾहिं पंहिंजो अना जो मसइलो न सम्झोसीं। जेके अॼु जा मौजूदा ॿार खे ॾिसूं था, पंहिंजे घरनि जे ॿारनि खे ॾिसूं था त अगरि को पाड़े वारो सॾे थो या को कम जे लाइ चए थो त उहो यकदमि इहो था चवनि असां हिननि जा नौकर न आहियूं। पर इहो असांजे सां जेकॾहिं असां पंहिंजे दौर जी ॻाल्हि कयूं त उन वक़्तु असांजे पेरेंट्स बि असांखे इहो सबक़ु ॾिनो त पंहिंजे वॾनि जी पंहिंजे मिटनि माइटनि पाड़ेसिरनि जी मदद करणी आहे, उनखे कमु अचणो आहे। ॾाढो सुठो पाड़ेस हिते वञूं थोरो माज़ी में वञूं त असांजे ॿाहिराड़ियुनि में ख़ासि तौर ते शहरनि जो त सोच में बि नथा करे सघूं, सोचे बि नथा सघूं, पर ॿाहिराड़ियुनि में ॾाढो हिकिड़ो अदब एतिराम हूंदो, नंढ वॾाई हूंदी हुई, हर लिहाज़ हूंदो। ख़ासि तौर ते न्याणियुनि जे हवाले सां तव्हांजे ॻोठनि में या ओवरऑल तव्हां जाखोड़ी लेडी आहियो, तव्हां झंगजर वञो था, तालीम जी छा सूरत आहे ॻोठनि में? ऐं ख़ासि तौर ते छा अॼु जी उन ॻोठाणी छोकिरी खां ख़ासि तौर ते शहर जी त पाण ॻाल्हि ई नथा कयूं, ॻोठाणियुनि छोकिरियुनि खां उनजी रज़ा उनजी ख़्वाहिश पुछी वञे थी? मां नथी सम्झां त असांजे ॻोठनि में न्याणियुनि खां उहा रज़ा ख़ुशी रिश्ते जे हवाले सां जेका तव्हां चओ पिया त जॾहिं उनजो रिश्तो थो थिए त पुछी वेंदी आहे। पर छा आहे जो असांजी ॻोठाणी जेका न्याणी आहे उहा हिकु ॾाढी ॾाही सबाजी, उहा पंहिंजे माइटनि जी पसंदि जो ख़्यालु रखण वारी आहे। ऐं जॾहिं शादी थिए थी त उन वक़्तु माइट इहो चवंदा आहिनि त तव्हांखे बाबा जंहिं घर में परणाए ॾियूं था, जंहिं शख़्स सां परणाए ॾियूं था, तव्हांखे उन सां ई ज़िंदगी गुज़ारणी आहे ऐं उहो अहिड़ी ई रीति उहे ज़िंदगी गुज़ारनि थियूं। इस्लाम त हक़ ॾिए थो न त तव्हां छोकिरी खां पसंदि पुछो। बिल्कुलु, पर असांजो कुझु रवायतूं अहिड़ियूं आहिनि जो न्याणियुनि खां पुछो न वेंदो आहे। कॾहिं कॾहिं वरी ईअं थींदो आहे त माउ सां थोरी दोस्ती ऐं तमामु हिकिड़ी ज़ाहिर माउ जो रिश्तो हिकु तमामु ममता ऐं मोहबत तमामु घणी हूंदी आहे। कुझु ॻाल्हियुनि में उहा रज़ा ख़ुशी मां महसूसु कंदी आहे उन रिश्तनि में त कंहिं सौट सां रिश्तो कराइणो आहे या मासात सां या मारोट सां, छो त पहिरीं असां वटि ईअं ई हूंदो हो त असां पंहिंजे बिरादरियुनि में ऐं ख़ानदाननि में रिश्ता कंदासीं। उन में उमिरि जी वॾे नंढाई न हूंदी हुई, पैसे पाई या स्टेटस न ॾिठो वेंदो, बसि ख़ानदान ॾिठो वेंदो। चवंदा आहिनि न त असांजी सिंधीअ में पंहिंजा मारे बि छांव में विहारींदा आहिनि, त इहा हिकु हक़ीक़त हूंदी। पर उहे शयूं वरी ॿाहिरि जॾहिं शहरनि में निकितासीं त ॿाहिरि शहरनि में हिकु लालच जेको आहे सा उन पेरेंट्स खे ऐं उन औरत खे उन न्याणियुनि में या उन मर्द जेको जो शादी करे थो त इहे शयूं एॾियूं वधी वियूं जंहिंजे करे पोइ रिश्ता हली न सघिया ऐं आहिस्ते आहिस्ते उहे रिश्ता टुटण वारो जेको सूरत हाल आहे उहो बि तव्हां घणी ॾिठी हूंदी। तव्हां बि हिकु ॻोठ सां तालुक़ु रखो था, ॾुहाइनि इलाइक़नि सां तालुक़ु रखो था, तव्हां जी शादी लव मैरिज आहे या? हाँ, लव चई सघो था, पर उन में इन करे जो ख़ानदान शामिल हो ऐं मां इन शइ खे हिकिड़ी अहमियत ॾिनी ऐं हमेशह ॾियां थी त हिकु औरत ऐं न्याणी जे हैसियत सां चाहे असां केॾा बि पंहिंजे पाण खे कंहिं वॾे स्टैंडर्ड जे मुताबिक़ पढ़ियल लिखियल बि हुजूं, सुठियूं जॉब्स बि कयूं, हिकु सुठो असांजी हिकिड़ी इज़त ऐं एतिराम ॿाहिरि हुजे, पर असांजा जेका हक़ असांजे माइटनि जा आहिनि उहे हक़ उन्हनि खे ज़रूरु ॾियणु खपनि। शहज़ादी, तव्हां पढ़िया लिखिया आहियो, तव्हां छोकिरी थी करे ॿाहिरि निकितो, तव्हां मास्टर्स कई, तव्हांजे माइटनि जी केतिरी तव्हांखे सपोर्ट हुई, तव्हांजे ॻोठ वारनि जो छा रवैया हुओ? कुझु साल पहिरीं त रवैया के अहिड़ा ख़ासि सुठाई में न हुआ, पर अॼु ॿुधाईंदी हलां त अॼु उहो पंहिंजी हिन भेण ते पंहिंजी हिन धीअ ते फ़ख़्रु त असांखे फ़ख़्रु आहे। ऐं कुझु ॻाल्हि हिकिड़ी ॿी बि शेयर कंदी हलां तव्हां सां त कल्ह मूंखे ॾाढी ख़ुशी थी जॾहिं मां पंहिंजो रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां औरतुनि जो प्रोग्राम करे रही हुअसि त मुंहिंजे ॻोठ जी औरतुनि फ़ोन करे इहो जुमिलो चयो त अॼोके प्रोग्राम में असांजा नाला शामिलु हुजनि, त इहा मूंखे तमामु घणी हिकिड़ी ख़ुशी महसूसु थी त असां जूं औरतूं हाणे अवेयर थियनि पियूं ऐं उहे हिन सोशल मीडिया खे हिकु सुठो ऐं पॉज़िटिव वे में इस्तेमालु कनि पियूं। शहज़ादी साहिब ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे त छोकिरियूं अॼु जी औरत अॼु जूं न्याणियूं जेके आहिनि अवेयर थियनि पियो थियूं। हिन जे प्रोग्राम में जॾहिं फ़ोन करे पंहिंजे ॻोठ जी छोकिरियूं चवनि थियूं त असांजा नाला हलनि, हिन प्रोग्राम में हलणु खपनि। शहज़ादी, छा न्यापो ॾियणु चाहींदो असांजे ॾिसंदड़नि लाइ ऐं असांजे महबूब न्यूज़ नेटवर्क TV जंहिं वेब जी दुनिया में हिकिड़ो पहिरियों क़दम खयो आहे, ज़ाहिर आहे असां शुरूआती प्रोसेस में आहियूं, वेब चैनल जो दौर आहे, छा चवणु चाहींदो असांजे चैनल महबूब न्यूज़ नेटवर्क TV जे लाइ मां इहो चवणु चाहींदसि
त अहिड़ा चैनल्स असांजा ज़रूरु अॻियां अचनि ऐं जेका विख तव्हां वधाई आहे तव्हांखे जसु हुजे ऐं ख़ासि तौर ते तव्हां पंहिंजी सिंध धरतीअ जे उन्हनि भेणुनि ऐं उन्हनि भाउरनि खे पंहिंजे प्रोग्रामनि में शरीक करणु उन्हनि खां वधीक राया वठणु चाहे उहो समाजी हुजे सियासी हुजे या तालीमी हवाले सां छाकाणि जो इहे ई ॻाल्हियूं असांजे ॿुधंदड़नि ताईं पहुचनि थियूं यकीननि असांजा सिंधवासी जॾहिं इहे प्रोग्राम ॿुधी रहिया हूंदा ॾिसी रहिया हूंदा त उन्हनि में ऐं असांजे नियाणियुनि में अञा वधीक उत्साह पैदा थींदो त उहे अॻियां अचनि ऐं मुख़्तलिफ़ जेके बि असांजा चैनल्स आहिनि मुख़्तलिफ़ जेके कमकारियूं आहिनि मुख़्तलिफ़ जेके शोबा आहिनि उन्हनि में पंहिंजो किरदारु अदा कनि ऐं सिंध जी औरत असांजे मुल्क पाकिस्तान जी औरत कंहिं बि हवाले सां मर्दनि खां पुठिते बचा फरमाइनि थियूं शहज़ादी साहिबा में को शक न आहे त असांजी औरत मर्दनि खां बिल्कुलु बि पुठिते कोन्हनि मर्दनि जी शान बशाना आहिनि मर्द ऐं औरत हिकु ॻाल्हि जा ॿ फीथा आहिनि ऐं इन ॻाल्हि खे असांखे तस्लीम करणो पवंदो नाज़रीन अॼु जो प्रोग्राम भलीकार फ़िलहालु एतिरो ई शहज़ादी भुरबड़ी साहिबा जेका पाण कॉलमिस्ट आहिनि ब्रॉडकास्टर आहिनि सियासी समाजी खेत्र में पाण पंहिंजो पाण खे मंझरायो अथनि नेक्स्ट ॿी शख़्सियत सां वरी हाज़िर थींदासीं तेसि ताईं ऐं प्रोग्राम भलीकार जी टीम खे इजाज़त ॾींदा मोहम्मद MNN TV News